दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो HB4U चैनल यूट्यूब में। दोस्तों तव्हांखे मां हिकु सुठे पंहिंजे टाइम जो सुठो एक्टर अदाकार हुयो जेको आहे सो डायरेक्टर बि हुयो ऐं उन सां तव्हांखे मुलाक़ात करायां थो। हबीब खान शंभाणी साईं ख़ुशि आहियो। वालेकुम अस्सलाम। तबीअत ठीकु आहे? असांजी यंगर दोस्तनि खे मां ख़ुशि आमदीद चवंदुमि। दोस्तो अस्सलाम वालेकुम। ऐं पंहिंजा जेके बि दोस्त तव्हांजा यूट्यूब चैनल ते सब्सक्राइबर आहिनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां भलीकार। ऐं तव्हांजी इहा कोशिशि इनशाला कामयाबी जी कुंजी आहे। तव्हां पंहिंजी कोशिशि बरक़रार रखो, असां तव्हां सां गॾु आहियूं। जी तव्हां साईं इहो ॿुधायो त तव्हां हिन फिल्मी दुनिया में टेलीविज़न में कहिड़े साल साईं असां 2000 में जेको आहे हिन एक्टिंग वारी दुनिया में शो बिज़नेस में असां आयासीं। सही। असां जेको स्टार्ट वरितो आहे उहो असां कंपेरिंग खां वरितो। सिंगिंग प्रोग्राम पहिरियां किथे वरितो? पहिरियां जेको असां स्टार्ट वरितो आहे उहो मेलो थींदो हो असांजे हिकिड़े इलाइक़े में, थर जे इलाइक़े में, डिस्ट्रिक्ट सखर में। साईं पीर इखलास अली शाबाशी तिरोड़ शरीफ़ बकार जी जी। उतां असां स्टार्टिंग वरिती। उन खां पोइ बाक़ाइदगी सां असां सिंगिंग प्रोग्राम अनाउंस कंपेरिंग कंदा रहिया। रेडियो पाकिस्तान खैरपुर खे बि असां अनाउंसिंग लाइ अप्लाई कयो। बहरहाल उते बि असां क़िस्मत साथ न ॾिनो। जी जी। उन खां पोइ असां बाक़ाइदगी सां कमु शुरू कयो स्टेज जी दुनिया में। स्टेज ड्रामा ऐं टेबलोज़ वग़ैरह ऐं उन्हनि जी कंपेरिंग, होस्टिंग, डायरेक्शन इन कम में अची वियासीं। 2003 में KTN सिंध जो हिकिड़ो वॾो चैनल आहे पाकिस्तान जो, KTN एंटरटेनमेंट अनियर थियो। कोशिशि कईसीं उते बि वञण जी, वियासीं पर असांखे KTN ते रिस्पॉन्स न मिलियो। इग्नोर असांखे कयूं। ॾुख बि थियो छो जो शायदि असां सिंधी हुअण जे करे असांजो हक़ु हुयो जेको असांखे न मिली सघियो। बाद में असां PTV ते बि अप्लाई कयो। सही। पाकिस्तान टेलीविज़न ते उते बि असांखे उन टाइम साईं हमीद हालेपोटो साहब सही प्रोड्यूसर, उन सां मुलाक़ात थी। उन असांखे चयो तव्हांखे कमु ॾींदासीं। सही। ऑडिशन बि असांजो थियो। पोइ शायदि असां न वञी सघियासीं या असांखे इग्नोर कयो वियो। बहरहाल असांखे कमु न। 2003 में साईं वरी असांजो सिंध जो हिकिड़ो ॿियो चैनल आयो, सिंध टेलीविज़न। पोइ सिंध TV ते असां इंटरव्यू ॾियणु वियासीं त असांखे वरी बि असां सां साॻी हालत थी। वियासीं असां एक्टिंग ऐं डायरेक्शन लाइ थी वियासीं ड्राइवर हुते सिंध TV। सही हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि त असां हुते 7 महीना ड्राइवर रहियासीं। 7 महीननि खां पोइ तमामु हुते डायरेक्टर वग़ैरह जेके हुया सभु दोस्त हुया, सभिनी खे ख़बर हुई असांजी त सुठा एक्टर आहिनि। पोइ असांखे साईं इमरान चांडियो ऐं ख़ैर मोहम्मद खेड़ो साहब जन जो हिकिड़ो सीरियल हुयो शिकारी नाले सां जी, उन में साईं जन असांखे मुतारफ़ करायो हिकिड़े नंढे किरदार सां। उन में तक़रीबन असां कंटिन्यू कमु कयो आहे। सही। हर एपिसोड में पुलिस जो किरदारु हुयो। उन खां बाद में पोइ त असांजूं टेली फिल्मूं ख़ैर सां ॾाढियूं हलियूं ऐं बहितरीनु हलियूं। 12-13 फिल्मूं असांजूं टेली फिल्मूं तमामु सुठे नमूने सां CD हली उन्हनि फिल्मुनि जी। ऐं उन खां पोइ बहितरीनु नमूने सां कमु हलियो। 10-12 फिल्मूं असांजूं अची वियूं मार्केट में, माण्हू सुञाणण लॻा। उन खां बाद में असांखे PTV ते बि कमु मिलियो। असां PTV में बि कमु कयो आहे। साईं अमजद हुसैन शाह प्रोड्यूसर, साईं जी डायरेक्शन में बि असां कमु कयो आहे। साईं जी प्रोडक्शन में बि ऐं साईं मक़बूल शुजरा साहब जन जी प्रोडक्शन में बि असां हिकिड़ो प्ले करे आयासीं। जी जी।
वरी असांखे पंहिंजी तरफ़ां डायरेक्शन जे हिसाब सां पाण साईं इरशाद सुंदरो साहिब सां हुनजे शागिर्द तौरु स्टूडेंट तौरु असां कमु शुरू कयो। असिस्टेंट डायरेक्टर ड्रामा सीरियल टकराव ऐं ड्रामा सीरियल कारोबार सही ऐं कुझु ॿियनि ड्रामनि में असां कमु कयो जी। ऐं तक़रीबन 3-4 सोप सीरियल तमामु बहितरीनु मेगा प्रोजेक्ट हुया सिंध टीवी जा, हुननि में असां बतौर डायरेक्टर कमु कयो आहे। उन खां पोइ हींअर असांजी ताज़ी हिकिड़ी फिल्म रिलीज़ थी आहे कुर्बानी नाले सां, शाहिद चनर साहब जी डायरेक्शन में, ऐं मुंहिंजी पंहिंजी डायरेक्शन में नौकर धाड़ियल तमामु बहितरीनु फिल्म। हुनजी कास्ट में साईं निसार शाह ऐं बशीर फुलोकोटो, तमामु सुठी कास्ट हुई हुन में। मीर सौदार सईद साहब सही ऐं तमामु बहितरीनु फिल्म उहा बि रिलीज़ थी आहे, सुठी फिल्म हुई। अली गौर शेख साहब, दरिया ख़ान भुट्टो, सुठी कास्ट हुई। हुन में मां बि हिकिड़ो किरदारु पाण बि कयो, तमामु सुठे नमूने सां कमु हलियो आहे। हींअर असां बिल्कुलु ईअं सम्झो त फ़ारग आहियूं, विसारियल हिकिड़ो जीअं विसारे छॾे असां पंहिंजी सिंधी चैनलनि खां नाव में घरु वेठा आहियूं। अॼु तव्हां दोस्तनि जे साम्हूं आहियूं। इनशाला हीअ चैनल वारनि खे कॾहिं असांजो ख़्यालु थींदो ज़रूरु असां सां राब्तो कंदा। बहरहाल तव्हांजी साईं वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में मदू कयो आहे ऐं तव्हां असांखां इहे 2-3 सुवाल कया, तव्हांजी वॾी महिरबानी। का ॻाल्हि न साईं, असां तव्हांजी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनो अथव। इंशाल्लाह तव्हां पंहिंजे स्टेज ते अची ईंदो, तव्हांखे जेको आहे सो चैनल वारा बिल्कुलु घुराईंदा इंशाल्लाह। इहा उमेद असां बि रखूं था। उमेदनि ते जान क़ाइमु आहे। जी दोस्तो, तव्हां हीउ जेको आहे सो इंटरव्यू ॿुधो हबीब खान राव जेके आहिनि, कुझु ॻाल्हियूं शायदि लिकाया आहिनि असां खां, जेको आहे सो चई न सघियो आहे मीडिया जे अॻियां। दोस्तो हीउ चैनल सब्सक्राइब कयो, इंशाल्लाह असां नेक्स्ट वीडियोस सां ईंदासीं तव्हांजे साम्हूं ज़रूरु। ऐं कुझु तव्हांखे मज़ाहिया कॉमेडियन फ़नी वीडियोज़ वग़ैरह इंशाल्लाह तव्हांखे मुंहिंजा ॾिसण लाइ मिलंदा। ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। भाउरनि जो चैनल आहे HB4U चैनल ॾिसणु न विसारींदा। ओके, अल्लाह हाफ़िज़।